द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। रात विरह विछोड़े जी गुज़रे थी आ वेरम। वेरम माना तमाम घणी देर। भारत लॾे आयल सिंधी समाज खे 75 साल थी विया आहिनि। रात विरह विछोड़े जी गुज़रे थी आ वेरम। सिज सिंधियत जो न छो आहे रोशन थियो। जलसन खुमार में कशीअ जा शहदाई सभु सिंधी। जलसन खुमार में कशीअ जा शहदाई सभु सिंधी। जीजल ॿोलीअ जो अमृत पाण पासीरो कयो। रंगरती सिंधियत महफ़िल। रंगरती माना ओज ते आयल। रंगरती सिंधियत महफ़िल भाषा खां वेगाड़नि जी। सियाणो कोई वेलो ई मतिलबु सम्झी सघियो। देवनागरी कीअं लिखे साॻिया हिकु जहिड़ा उचार। देवनागरी कीअं लिखे साॻिया हिकु जहिड़ा उचार। मुनासिब हिंदी वण आज़ाद सचल ईज़ाद न कयो। मुनासिब हिंदी वण आज़ाद सचल ईज़ाद न कयो। देवनागरी कीअं लिखे साॻिया हिकु जहिड़ा उचार। मुनासिब हिंदी वण आज़ाद सचल ईज़ाद न कयो। रात विरह विछोड़े जी गुज़रे थी आ वेरम। सिध सिंधियत जो न छो आहे रोशन थियो। मां SP सर, गांधीनगर, कोल्हापुर।